बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फुरक़ान आयल हो त बलोच जी आहियां आहियां जे ॾींहुं आहियां जे ॾींहुं हो त बलोच जी आहियां जे ॾींहुं हो त बलोच जी आहियां कनी ज़क के चन जे नातर नाव सॾायां कनी ज़क के चन जी नातर नाव सॾायां हो त बलोच जी आहियां जे ॾींहुं हो त बलोच जी आहियां पेज़ार पुनूअ जी अखियुनि सी उठायां पेज़ार पुनूअ जी अखियुनि सी उठायां हो त बलोच जी आहियां जे ॾींहुं हो त बलोच जी आहियां हो त बलोच जी आहियां हो त बलोच जी आहियां जे ॾींहुं हो त बलोच जी आहियां जे ॾींहुं।